नासरीन चेलार वेझो ॻोठ भोरीलो में पोरियत गुलज़ार अहमद नोड़ियो जा 3 पुट पुरस्रार बीमारी में मुब्तला हुजण सबबि घुमण फिरण खां लाचार बणियल आहिनि। ॾुखोयल कुटुंब जा अहंज ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे साजिद नोड़ियो। इन वक्त मौजूद आहियां चिलार भरिसां ॻोठ आहे भोरीलो, जिते पोरियत गुलज़ार अहमद नोड़े जा 3 पुट जेके पुरस्रार बीमारी सबबि जेके हलण फिरण खां लाचार बणियल आहिनि, बेवसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। इन वक्त गुलज़ार नोड़े जी फैमिली सां गॾु मौजूद आहियां। 3 मासूम ॿारड़ा जेके आहिनि, मुंहिंजे बैकग्राउंड ते ॾिसी रहिया आहियो, मासूम ॿारड़ा जेके वेठल आहिनि। इन्हनि सां गॾु पीउ बि बीठल आहे। पीउ सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे, किथे किथे उन्हनि इलाजु करायो आहे, मक़ामी डॉक्टर छा चवनि था ऐं कहिड़नि अस्पतालनि में इन्हनि जो इलाजु मुमकिन आहे। दादा स्पेशल डॉक्टर जेके आहिनि उहे कंदा, एतिरो मुंह में पैसो कोन्हे। बस वारनि खां अपील करियूं था त हिननि जो इलाजु जेको आहे महिरबानी करे थिए। गुलज़ार अहमद मुंहिंजे मामे जो पुटु आहे। हीउ पाण बि मुकमल सिहतियाब न आहे। हिनजे दिलि जा वाल बंदि आहिनि। हिनखे हर 15 ॾींहं ते मिर्गी जो चकर अचे थो। उन हूंदे बि हिन जा 3 पुट आहिनि जेको हलनि फिलनि खां लाचार आहिनि। 2 वॾा पुट त हलंदा फिरंदा हुआ, असांजे अखियुनि साम्हूं रांदि बि कंदा हुआ, क्रिकेट रांदि कंदा हुआ। हिकिड़ो वॾो पुटु मिडिल पास आहे। उन हूंदे बि उहा असांजे अखियुनि खां हलंदे हलंदे वेही रहिया आहिनि। असां वसवारनि खां परज़ोर अपील कयूं था त हिननि जो इलाजु करायो वञे। हिन पंहिंजे वसायर कराची बि वियो आहे, 2-3 चकर वियो आहे, पर हिन जो इलाजु मुकमल न आहे थियो। गुलज़ार अहमद नोड़ियो ऐं संदसि पाड़ेसरी जलाल नोड़े जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो इहो चवणु आहे त मुल्क जी वॾियुनि अस्पतालनि में हिननि मासूम ॿारनि जो इलाजु त मुमकिन आहे, पर संदन माली वसाइल जेके कम घटि हुजण जे करे हू हिन वक़्तु लाइलाज थियल आहिनि। हू बेवसी वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। हाणे वक़्त जे हाकमनि ऐं जेके आला इख़्तियार आहिनि उन्हनि खे नोटिस वठी हिननि मासूम ॿारनि जो इलाजु कराइणु खपिजे।